कंबर जी ॻाल्हि कंदासीं। कंबर ज़िले में कंबर शहदाद कोट जे बोर्ड मुतासिरनि पारां इमदादी सामान न मिलण ख़िलाफ़ रेवेन्यू ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। बरसात मुतासिरनि जो चवणु हो त बरसात मुतासिरनि लाइ आयल इमदाद मुस्तहिकनि बदिरां मनपसंद माण्हुनि खे ॾिनी पई वञे, जंहिं सबबि मुतासिर ॻणतीअ जो शिकार थी विया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कई पिया। कंबर ज़िले में कंबर शहदाद कोट जे बोर्ड मुतासिरनि पारां इमदादी सामान न मिलण ख़िलाफ़ रेवेन्यू ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। बरसात मुतासिरनि जो चवणु हो त बरसात मुतासिरनि लाइ आयल इमदाद मुस्तहिक बदिरां मनपसंद माण्हुनि खे ॾिनी पई वञे, जंहिं सबबि मुतासिर ॻणतीअ जो शिकार थी विया आहिनि। नाज़रीन, ख़बर के हवाले से अव्हांखे हिकु ॿीहर आगाह कंदा हलूं। कंबर ज़िले में कंबर शहदाद कोट जे बोर्ड मुतासिरनि पारां इमदादी सामान न मिलण ख़िलाफ़ रेवेन्यू ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। बरसात मुतासिरनि जो चवणु आहे त बरसात लाइ मुतासिरनि लाइ आयल इमदाद मुस्तहिक बदिरां मनपसंद माण्हुनि खे ॾिनी पई वञे, जंहिं सबबि मुतासिर ॻणती जो शिकार थी विया आहिनि। नाज़रीन, इन खां पहिरियां बि मुख़्तलिफ़ शहरनि में शिकायतूं ईंदियूं रहियूं आहिनि, जंहिंमें तंबू थी विया, राशन थी वियो, इमदादी सामान थी वियो, जेके मुस्तहिक आहिनि उन्हनि ताईं न पहुची सघंदो आहे। मनपसंद माण्हू आहिनि जेके पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे ॾिना पिया वञनि, पंहिंजा नवाज़ी कई पई वञे। ख़बर अव्हां सां शेयर करे आहियूं नाज़रीन। कंबर खां त मुतासिरनि पारां इमदादी सामान न मिलण जे ख़िलाफ़ रेवेन्यू ऑफिस अॻु मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कंबर जे रिपोर्टर अब्दुल क़यूम चांडियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी क़यूम, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, काफ़ी ॾींहंनि खां वठी बोर मुतासिरनि खे इमदादी सामान न मिलण ते अॼु असिस्टेंट कमिश्नर ख़िलाफ़ रेवेन्यू ऑफिस जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे ऐं सख़्तु नारेबाज़ी कई आहे। उन मौक़े ते अब्दुल रसूल चांडे, सफ़दर अली ऐं ॿियनि चयो त मुसलसल ऑफिसुनि जा पंध करे रहिया आहियूं ऐं जेके बि अमलदार आहिनि उन्हनि वटि वञी रहिया आहियूं, पर असांखे इमदादी सामान ॾियण जे बजाए सिर्फ़ु ऐं ख़ाली दिलासा ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त असिस्टेंट जेको कमिश्नर आहे उहो पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे गाॾियुनि जूं गाॾियूं भरे थो ॾिए पियो, पर असां हिकिड़े बुख बदहाली जो शिकार आहियूं, असांखे को बि सामान नथो ॾिनो वञे। हिननि हुकूमत सिंध आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे अपील कई आहे त जेके बि बोर्ड मुतासिर कैंपुनि में तरसियल आहिनि उन्हनि जी इमदादी मदद करे उनखे बुख बदहाली खां बचाए वञे ऐं जल्द खां जल्द ॻोठनि मां पाणी निकाल कयो वञे त जीअं असीं पंहिंजे ॻोठनि ॾांहुं रवाना थी सघूं। जी, वॾी महिरबानी अब्दुल क़यूम आगाह करण लाइ।